इंसान के इंसान थियण लाइ छा छा करणो पए थो। इंसान जो आजबो प्यार ऐं अमन में आहे। इंसान जी आज़ादी हिक ॿिए ते आधारियल आहे। याने आउं सुठो इंसान थींदुसि त तॾहिं ॿिए मां चङाईअ जी उमेद रखंदुसि। छा इहो सच नाहे त असां बि मायूस थी हथियार फिटा करे छॾिया आहिनि ऐं डप सबबि अॻिते वधण खां इनकार करे रहिया आहियूं। जेको कुझु बची वियो आहे उन खे कंहिं बि सूरत में दाव ते लॻाइण लाइ तयारु न आहियूं। असांखे नामुमकिन ते यकीन आहे पर मुमकिन ते वेसाह न आहे। माण्हू ऐं माण्हुनि जो हुजूम ॿ मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। जॾहिं माण्हुनि जो हिकु वॾो तादाद पंहिंजे मक़सद खां हटी वेंदो आहे, अकुल ऐं साञा शऊर फ़िक्र ऐं सोच खां वेगानी थी वेंदी आहे, त माण्हुनि जो अंबो हिकु हुजूम में तब्दील थी वेंदो आहे। मक़सद बिना माण्हू हिकु अहिड़ो हुजूम बणिजी वेंदा आहिनि जिन में हर हिकु रगो पंहिंजी ज़ात लाइ ज़िंदा रहंदो आहे। मोस्ट वेलकम सर, जेके बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में शामिल थी रहिया आहियो। असीं तव्हांखे भलीकार चऊं पिया हाजी नूह मंगसी साहब। मोस्ट वेलकम सर, तव्हां असांखे परदेस खां ॿुधी रहिया आहियो, सऊदी अरबिया खां। असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं पिया। अयाज़ मंगसी फिराम फाल मां कमेंट में गुड लिखनि था। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट, वॾी महिरबानी सर। छा आहे त कुझु ॾींहंनि खां वठी कंबर में कुझु जुड़ाली मौसम आहे ऐं थधि तमामु घणी आहे ऐं बरसातूं बि थी रहियूं आहिनि। हुन जे करे कुझु नेटवर्क जो प्रॉब्लम बि आहे। सॉरी फॉर दैट, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। असांजो दोस्त पहिरीं प्यारो इमामदीन अब्बासी साहब फिराम मोर शहर मां लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। मोहम्मद फारूक फिराम लंडन ऐं ॿिया काफ़ी दोस्त बि शामिल आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं पिया। जी दोस्तो, जेके बि तव्हां असांखे जितां बि ॿुधी रहिया आहियो, हाजी नो मंगसी कमेंट में लिखनि पिया त माशाअल्लाह माशाअल्लाह, महिरबानी सर। चन्ना साहब दिल सां लाइक करे रहिया आहिनि, जंहिंजूं दिलियूं असांजे प्रोग्राम में शो थी रहियूं आहिनि। इल्ताफ़ मंगसी साहब मोस्ट वेलकम। कमरदीन असांजो पहिरीं प्यारो दोस्त महबूब माण्हू बि लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं पिया। पंहिंजी ज़ात लाइ ज़िंदा रहंदो आहे। उन जे आॾो सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिकु ई मक़सदु हूंदो आहे त पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिशनि जी तकमील कहिड़ी रीति कजे। जी दोस्तों, अॼु असांजो मौज़ू तमामु बहितरीनु आहे। अच्छा, यूसुफ जमील लगारी साहब फिराम ठरी मीरवाह मां लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। सर सोना माण्हू, कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। अव्हां जो प्यार, मुहबत ऐं मिलियल तोहफ़ो असांखे अॼु बि यादि आहे। तव्हां पंहिंजे हथ जो लिखियल किताब असां ॾे मोकिलियव, कागज़ी ॻाल्हियूं सर, महिरबानी। ऐं तव्हांजा कुझु आर्टिकल बि ईंदा आहिनि कावश में, असीं ॾिसंदा आहियूं। ऐं जॾहिं बि अव्हांजी तस्वीर असांजे साम्हूं अची वेंदी आहे त असीं ख़ुशि थींदा आहियूं सर। महिरबानी राइटर साहब। असीं ख़ुशि नसीब आहियूं त तव्हां जहिड़ा माण्हू बि असांखे ॿुधी रहिया आहिनि। वॾी महिरबानी सर। मोहम्मद असलम सोलंगी साहब कमेंट में गुड लिखनि पिया, नाइस वंस अगेन। ऐं दिलियूं इल्ताफ़ हुसैन बिरड़ो साहब लिखनि था त बहितरीन आवाज़, सलामत हुजो साईं। महिरबानी सर, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। यूसुफ जमील साहब असांजो पहिरीं प्यारो दोस्त, दिल में रहंदड़ शख़्सियत, कमेंट में लिखनि था त यू हैव सिलेक्ट ग्रेट टॉपिक फॉर पीपल्स। महिरबानी सर। राइटर माण्हू, सुहिणा माण्हू, वॾी महिरबानी सर। अव्हां बि कुझु
लिखी मोकिलियो त उहे बि असीं बयानु कयूं। ऐं उहा जे किताब में तमामु बहितरीनु सर ॻाल्हियूं ऐं मुहबतूं आहिनि। तव्हां पंहिंजे किताब खे नालो ॾिनो आहे त कागज़ी ॻाल्हियूं। वॾी महिरबानी। नज़ीर ख़ान भुट्टो साहब कमेंट में लिखनि पिया त अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। वॾी महिरबानी सर। कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? ऐं ॿिया काफ़ी दोस्त बि शामिल थी रहिया आहिनि। असीं सभिनि खे भलीकार चऊं पिया। बाबर ख़ान भट्टी साहब लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह तमामु बहितरीन। माण्हुनि जो बेमक़सद ऐं बेमंज़िल हुजूम हर वक़्तु पंहिंजे हवस जी पूॼा जो ख़्वाहिशमंद रहंदो आहे। माण्हुनि जो बेमक़सद ऐं बेमंज़िल हुजूम हर वक़्तु पंहिंजे हवस जी पूॼा जो ख़्वाहिशमंद रहंदो आहे। इहो हुजूम न चाहींदे बि उन निज़ाम खे बचाइण जी कोशिशि कंदो रहंदो आहे जेको निज़ाम अॻु ई मरी चुको आहे। इहो हुजूम पंहिंजे समूरी सघ उन निज़ाम खे ॿीहर ज़िंदा करण जी कोशिश में रुधल हूंदो आहे। इहो हुजूम गुरबत, बुख, बीमारियुनि, ज़िल्लतुनि ऐं विलासतुनि खे पंहिंजो मुक़द्दर सम्झणु लॻंदो आहे ऐं उन में ई खेसि तस्कीन मिलंदी आहे। असांजो पहिरीं प्यारो दोस्त राइटर माण्हू चैंपियन प्लेयर यूसुफ जमील लगारी साहब फिराम ठहरी मीरवाह मां हू गज़ल लिखनि पिया। सॼी आहे सूर हयाती, थी पए आहे झूर हयाती। अंगण मुंहिंजो आहे वीरान, अंगण मुंहिंजो आहे वीरान। सुॾुकाए रॻो पूर हयाती। तेज़ तूफ़ान जी लपेट में छाणियल ॼण का बूर हयाती। आऊं तकियां ऐं हू न लभे, आऊं तकियां ऐं हू न लभे। एॾी छो थी ॾूर हयाती। मरण खां पोइ मन मिली पए जन्नत जहिड़ी हूर हयाती। मरण खां पोइ मन मिली पए जन्नत जहिड़ी हूर हयाती। वॾी महिरबानी सर यूसुफ जमील लगारी साहब। अव्हां जो प्यार, मोहब्बत, कुर्ब, चाहत ऐं अव्हां जा लफ़्ज़। वॾी महिरबानी सर। असांजो दोस्त नज़ीर ख़ान भुट्टो साहब चैंपियन प्लेयर। असीं जॾहिं बि संदसि जे दुकान तां गुज़र कंदा आहियूं, भाईजन हमेशह पंहिंजे ख़ूबसूरत चेहरे ते सुहिणी मुस्कुराहट रखी करे असांखे अलविदा वारो हथ मथे करे असांखे सलाम कंदा आहिनि। वॾी महिरबानी। कमरदीन कासमी साहब असांजो दोस्त, हू लिखनि पिया त कमेंट में ख़ुशि इख़लाक़ी इहा शइ आहे जेका नामुमकिन खे मुमकिन बणाए सघे थी। ख़ुशि इख़लाक़ी इहा शइ आहे जेका नामुमकिन खे मुमकिन बणाए सघे थी। वॾी महिरबानी सर कमरदीन कासमी साहब। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। सोना माण्हू मोहम्मद जावेद भट्टी साहब लिखनि पिया फिराम बहरिया टाउन मां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर। कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? शाला सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजो दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। नज़ीर ख़ान भुट्टो साहब वन अगेन कमेंट में लिखनि पिया त साईं दुआ अव्हां जूं। वॾी महिरबानी सर। अव्हां जूं मुहबतूं। हाजी मोहम्मद जावेद मंगसी साहब कमेंट में लिखनि पिया फिराम कराची मां। अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। महिरबानी सर। वंस अगेन लिखनि पिया त जी अदा बेशक। तारक मंगसी साहब लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। असीं संदसि खे भली कार चऊं पिया।
इंसान खे इंसान थियण लाइ छा छा करणो पवे थो। इंसान जो आजबो प्यार ऐं मुहबत में आहे। असांजो पहिरीं प्यारो दोस्त दिल सां लाइक करे रहिया जंहिंजूं दिलियूं असांजे प्रोग्राम में शो थी रहियूं आहिनि। वॾी महिरबानी सर कमरदीन एंड यूसुफ जमील लगारी साहब, फिराम ठरी मीरवाह मां असांजो चैंपियन प्लेयर वाहिद कालानी साहब, मोस्ट वेलकम। अॼु भली हिन दुनिया जी तक़दीर न बदिलजे, पर भितुनि ते लॻल कैलेंडर ज़रूरु तब्दील थींदा। ऐं भितुनि ते कैलेंडर तब्दील करण वक़्तु असीं इहो सोचे ख़ुशि थींदा आहियूं त ही नओं साल असांजे नवनि ख़्वाबनि ऐं नयनि उमेदुनि जी पूरे थियण जो साल साबित थींदो। ऐं इहा उमेद रखी असीं हिकु ॿियो साल पंहिंजी हयातीअ मां माइनस करे वठंदा आहियूं। गुज़िरियल साल हिन धरतीअ मथां ॻणण खां मथे गोलियूं हलियूं हुयूं, जन केतिरनि ई बेगुनाह इंसाननि जो रतु वहायो, हयातियूं खसियूं। गुज़िरियल साल तशद्दुद जा केतिरा ई वाक़िया पेश आया, जिन में केतिरियूं इंसानी जानियूं ज़ाया थियूं। आशिक़ अली मंगसी साहब, मोस्ट वेलकम। एंड हाजी नूह मंगसी साहब कंटिन्यूसली असांखे ॿुधी रहिया आहिनि, लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। असीं संदसि खे भली कार चऊं पिया। यूसुफ जमील लगारी साहब ही शेर अव्हांजे नाम कयूं पिया। सोना माण्हू पखियुनि गीत ॻाइण छॾे ॾिना, शामुनि में बि रौनक नाहे रही, रातियुनि जूं थधियूं हवाऊं बि ख़तम थियण लॻियूं आहिनि ॼण। तारनि जो टुटण ॾींहों ॾींहुं घटिजंदो थो वञे, चंड जी चांड्रोखी वणंदड़ न पर जलंदड़ थींदी थी वञे। लम्हा बा लम्हा एहसासात रस्तो भुलिजी रहिया आहिनि। ज़िंदगी अजीब मोड़ वठी रही आहे, ज़िंदगी अजीब मोड़ वठी रही आहे, न चाहींदे बि हिकु अलॻि कशमकश में मुब्तला करे रही आहे। छा थी चाहे का ख़बर नाहे, केॾां थी वठी वञे का ख़बर नाहे, बसि वक़्त जे समुंड में ॿुॾंदी थी वञे ऐं ॿुॾंदी थी वञे। यूसुफ जमील साहब, ही लफ़्ज़ अव्हांजे नाम, वॾी महिरबानी। नज़ीर ख़ान भुट्टो साहब असांजे लाइव प्रोग्राम में कंटिन्यूसली शामिल आहिनि। असीं संदसि खे भली कार चऊं पिया सर। नज़ीर ख़ान भुट्टो साहब लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। आशिक़ साहब ऐं ॿिया काफ़ी दोस्त। जी दोस्तों, कुझु कंबर में जुड़ाली मौसम बि आहे, छा आहे त मींहुं बि वसी रहियो आहे कुझु ॾींहंनि खां वठी, ऐं जुड़ाली मौसम जे हुजण जे करे असां वटि नेटवर्क जो प्रॉब्लम आहे। असां वटि बरसाति अञा शुरू ई न थींदी आहे त बिजली उन खां अॻु ई ग़ाइबु थी वेंदी आहे। नज़ीर ख़ान भुट्टो साहब, केतिरनि ई ॾहाकनि खां बिजली जो ठाहियल निज़ाम हाणे नाकारा बणिजी चुको आहे, ऐं उनखे बहितर करण जे लाइ कंहिं बि क़िस्म जूं असराइतूं पॉलिसियूं अख़्तियार न पियूं कनि। अवाम लाइ बरसाति जेका हिकु नेमत आहे, इहा ज़हमत बणिजी वञे थी। दुनिया अंदरि जिते माण्हू बरसाति मां लुत्फ़ अंदोज़ थींदा आहिनि, उते ई असांजे मुल्क में माण्हू बरसाति सबबि रातियूं ऊंदाह में गुज़ारण ते मजबूर थी वेंदा आहिनि। मुल्क जे हुक्मराननि, आफ़ीसर, शाही ऐं सरमाएदार तबिके वटि त हर क़िस्म जी सहूलियत मौजूदु हूंदी आहे, पर ग़रीब अवाम लाइ उहे सभु
सूर आहिनि जेके उहे केतिरनि ई ॾहाकनि खां बर्दाश्त कंदे पियो अचे। अब्दुल ख़ालिक सिंधी साहब असांजे बहितरीन दोस्त। दुनिया अंदर जिते माण्हू बरसात मां लुत्फ़ अंदोज़ थींदा आहिनि उते ई असांजे मुल्क में माण्हू बरसात सबबि रातियूं उमदाह में गुज़ारण ते मजबूर थी वेंदा आहिनि। मुल्क जे हुकुमराननि, आफ़िसर शाही ऐं सरमाएदार तबिके वटि त हर क़िस्म जी सहूलियत मौजूदु आहे, पर ग़रीब अवाम लाइ उहे सभु सूर आहिनि जेके उहे केतिरनि ई ॾहाकनि खां बर्दाश्त कंदो पियो अचे। इदारा जन जो कमु अवाम खे सहूलियतूं ॾियणु आहे, उन्हनि इदारनि जो वजूद न हुजण जी निशानदी करे रही आहे। माण्हुनि खे पंहिंजे हाल ते छॾियो वियो आहे। छा मुल्की हुकूमत ऐं इदारा पंहिंजे फ़र्ज़नि खां अणॼाण आहिनि या उन्हनि खे अवाम जो को अहसास ई नाहे? जेकॾहिं मामला ईअं ई हलंदा रहिया त पोइ मुल्क जे अवाम में मायूसी वधंदी ऐं हिकु ॾींहुं उन्हनि सभिनी माण्हुनि खे अवाम आॾो जवाबदार थियणो पवंदो जिन माण्हुनि जा मसइला हल करण बजाए वधाया आहिनि। अब्दुल ख़ालिक सिंधी साहब इलाही प्रोग्राम में शामिल आहिनि एंड अब्दुल ख़ालिक बुक साहब मेहरबानी सर तव्हां कमेंट में लिखियो आहे त ख़ालिक से मांगना सुन्नत है, खालिक से मांगना सुन्नत है, अगर दे दे तो रहमत ना दे तो हिकमत, मखलूक से मांगना ज़िल्लत है, अगर दे दे तो एहसान ना दे तो शर्मंदगी। हज़रत अली अलैहिस्सलाम जो तव्हां कॉल लिखियो आहे, वॾी महिरबानी सर। वंस अगेन अब्दुल ख़ालिक साहब कमेंट में लिखनि पिया त अस्सलाम वालेकुम प्यारा